सिंधड़ी में के ख़बर ॾींदा हलूं। फ़क़ीर दिलबहार नुकरत जी रिपोर्ट मुताबिक़ सिंधड़ी थाने जे हद में कुछ ॾींहं अॻु सिंधड़ी पुलिस ॻोठ फ़क़ीर बशाम बिरोही में कार्रवाई कई। कार्रवाई बैदि मंशात फरोश बशीर बिरोही ऐं सिंधड़ी थाने जे एसएचओ खुदाबख्श रांझानी दौरान ॿिन्ही धुरनि में शिकतान थी पई। केस बि दाख़िल थिया जॾहिं त बशीर बिरोही सोशल मीडिया ते एसएचओ सिंधड़ी ते भत्ते वठण जा इल्ज़ाम लगाया। उन बैदि हाई कोर्ट में बेल मंज़ूर करण बैदि पंहिंजी साख के बरक़रार रखंदे प्रेस कॉन्फ्रेंस भी कई त मां पहिरियां मंशात विकिरो कंदो हुयसि पर हाणे मंशात जो कारोबार न आहियां कंदो। सिंधड़ी एसएचओ मूंखे ज़बरदस्ती मंशात विकिरो कराइणु चाहे थो पर असल हक़ीक़त अॼु साम्हूं अची वई आहे। मंशात फरोश बशीर बिरोही ख़िलाफ़ संदसि ॻोठ वारा ऐं ॻोठ जे चङे मुड़ुस ऐं बिरोही बिरादरी फ़क़ीरी घराणे सां तालुक़ रखंदड़ दरगाह फ़क़ीर हाजी बशाम बिरोही रहमतुल्लाह अलैह जो गादी नशीन फ़क़ीर मोहम्मद उस्मान बिरोही भी मंशात फरोश ख़िलाफ़ कार्रवाई करण जो मुतालबो करे छॾियो। होॾां दरगाह फ़क़ीर बशाम बिरोही जे गादी नशीन फ़क़ीर उस्मान बिरोही साफ़िन सां ॻाल्हाईंदे इहो पिणु ॿुधायो त असांजो ॻोठ लॻभॻि 2000 घरनि ते आबाद आहे। ॻोठ में सभु शरीब ऐं फ़क़ीरी ख़ानदान सां सॼा वेंदा आहियूं। कुझु सालनि खां असां मां हिकु नाले बशीर बिरोही जेको असांजे ॻोठ अंदरि गुटके जो कारोबार करे असांजे ॿारनि जे मुस्तक़बिल सां खेॾी रहियो आहे। असांजे ॻोठ फ़क़ीर बशाम बिरोही अंदरि नंढा तोड़े वॾा गुटके खाइण जा आदी बणिजी विया आहिनि। फ़क़ीर मोहम्मद उस्मान बिरोही फ़क़ीर हाजी बशाम जे दरगाह जे अॻियां हिकिड़ी ॻाल्हि साफ़ी हज़रत खे ऐं जेके हुक्मरान आहिनि वज़ीर आज़म पाकिस्तान वज़ीर आला सिंध ऐं ख़ुशूसी तौर शब्बीर इनाम मेमण खे जेको मंशात जे ख़िलाफ़ु ॻाल्हाए पियो ऐं तमामु मेमण साहिब खां असीं ख़ुशि आहियूं जो मंशात जे ख़िलाफ़ु हुन असेंबली में बिल पास कराई आहे। हींअर थोरा ॾींहं थिया आहिनि त असांजे ॻोठ जो दहशतगर्द आहे बशीर बिरोही जेको दहशतगर्द आहे मंशात फरोश बि आहे ऐं तमामु हुन तंग कयो आहे। ॻोठ वारनि खे ज़हर खाराए पियो पीआरे पियो ऐं उन जे ख़िलाफ़ु